अस्सलाम वालेकुम। अब्दुल्ला एवरी टॉपिक मुझो कम है जिते गलत कम होंदो उते गलत के दिखारदा, सही कम होंदो उते सही के दिखारदा। ही ॾिसो ॻोठियो जमादार जो कम ॻोठी कसियुनि जो सफ़ाई करण, ॿुहारी कढण, शराबे नशे में हींअर टुन थियो पियो आहे। तक़रीबन ॾींहं जा सवा 2 थिया आहिनि ऐं हिन जो कमु आहे वञी ॻोठिया कमु करे ॻोठियो जमादार लॻो पियो आहे। ही ॾिसो ही हिते लाश थियो पियो आहे। जेकॾहिं ही जमादार हिते पियो आहे पोइ मज़दूर किथे हूंदा? तव्हां सोच करो। हालांकि ही मुंहिंजे पाड़े जो आहे, मूंखे पाण खे ॾुख आहे हिन ते, पर रही ॻाल्हि इहा जेको हक़ु सच हूंदो सो मां ज़ाहिर कंदुसि, भले छा थी पए। इन करे बराए महिरबानी हिनजी बाइक बि तव्हांखे आउं ॾेखारंदुसि। ही ॾिसी आहे जेका किन माण्हुनि अची हिते साइड ते कई आहे। हिते माई खे मूंखे बाइक ते आहिनि शराबे नशे में धुत लॻो पियो, मक्खियूं पियूं खाईंदा। अञा बि तव्हांखे आउं ॾेखारंदुसि। हीउ ॾिसो अब्दुल्ला, प्लीज़ सब्सक्राइब करो मुंहिंजे चैनल खे। ही ॾिसो मक्खियूं पियूं खाईंदे, ही ॾिसो होश में ई कोन्हे। ही कपिड़नि जी हालति ॾिसो, कपिड़नि जी हालति। ही प्लीज़ को बि माण्हू ईअं न सोचे त असां को पंहिंजो असांजो ज़ाती मक़सदु या छा। उहा तव्हांजी राय आहे। तव्हां हिन खे पघार ते रखियो आहे, चाहे हिन खे 1.5 लख पघार ॾियो, चाहे 3 लख ॾियो, चाहे 1.5 करोड़ ॾियो। असां उन सां असांजो को मक़सदु कोन्हे। असांजो कमु आहे हक़ाइक़ बयानु करणु। मुंहिंजो कमु इहो आहे। चाहे हिते टंडो सूमरो हुजे, चाहे टंडो लयार हुजे, चाहे हैदराबाद हुजे, जिथे बि मूं अहिड़ी सिचुएशन ॾिठी ऐं बिल्कुलु उते पंहिंजी मोबाइल खोले वेही रहंदुसि। कंहिंखां बि आउं अलाही राति खां सवाइ मतिलबु कोन थो करां। प्लीज़ बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक, हर टॉपिक ते तव्हांखे वीडियो मिलंदी इंशाअल्लाह। जज़ाकल्ला।